ढगो पेर मेरा ढगो पेर मेरा ढगो पेर मेरा ढगो पेर मेरा। कारियूं अखियूं नंढा सिंह वज़न 40 मण जंहिंजी लय ऐं लोड लखनि जी त नखरा बि निराला। हैदराबाद जे शेरू जो चर्चो सॼी पीढ़ी में आम आहे। हैदराबाद जी पीढ़ी ते बीठल हिन ख़ूबसूरत जानवर जो मालिक ज़ाकिर चए थो त शेरू खे नाज़नि सां पालियो आहे, उनही करे विकिरो बि पंहिंजे पसंदि जे अघ ते कंदुसि। कुर्बानी जे हिन सुहिणे ऐं मोचारे जानवर जो अघु 12 लख रुपया मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ख़रीदारनि 9 लख रुपयनि जी ॿोली लॻाई आहे, पर मालिक आहे जो मञण लाइ तैयार ही न आहे। भाई शेरू आहे न 12 लख क़ीमत आहे, ज़िंदा आहे न 40 मण वज़न आहे, गोश्त ही छॾींदो 18 मण, बादाम पिस्ता खाईंदो आहे, खीर पीअंदो आहे, कणक ॾारो बि खाईंदो आहे, चना भी खाईंदो आहे। हा घटि लगी तो 9 लखन को घटि कोन ॾींदासीं। भाई 9 लाख रुपए लगा दिए मैंने, लेकिन ये भाई जानवर अटका हुआ, मेहनत करी है भाई ने, इसका सिला मिलना चाहिए, लेकिन ये गुंजाइश के हिसाब से। हाँ ॾिसणो इहो आहे त बादाम पिस्ता मिश्री खीर ऐं चणनि समेत महांगी खोराक खाईंदड़ ही ख़ूबसूरत जानवर कहिड़े खुश नसीब जे घर वञे थो। कैमरामैन नसीबन सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।